الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألم نشرح لك صدرك ووضعنا عنك وزرك الذي أنقض ظهرك ورفعنا لك ذكرك فإن مع العسر يسرا إن مع العسر يسرا فإذا فرغت فانصب وإلى ربك فارغب آمنت بالله صدق الله العظيم सुभान अल्लाह औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलामु अलैकुम मां आहियां किरण मीर ऐं तव्हां सभिनीनि खे मां भली कार थी कयां रंगनि भरी शाम में अॼु जुमो आहे तव्हां सभिनीनि खे जुमो तमामु घणो मुबारक हुजे जीअं त तव्हांखे ख़बर आहे त जुमे ते असां पंहिंजी जेका ट्रांसमिशन कंदा आहियूं उहा स्पेशल ट्रांसमिशन हूंदी आहे ऐं अव्हांजी ख़िदमत में जेके हालते सनाख़्वा हूंदा आहिनि पेश कंदा आहियूं ऐं सुठियूं असांखे नातूं बि ॿुधाईंदा आहिनि क़सीदा बि ॿुधाईंदा आहिनि मनक़बत बि ॿुधाईंदा आहिनि ऐं सां गॾु इस्लामिक स्कॉलर्स बि हूंदा आहिनि अॼु जो जेको असां प्रोग्राम डिज़ाइन कयो आहे थोरो डिफरेंट आहे हिकु सेगमेंट असांजो जेको आहे स्कॉलर्स जो आहे ऐं नातख़्वा जो आहे ॿियो वरी जेको असां वटि सेगमेंट आहे उहो हिकिड़ो सरप्राइज़ आहे तव्हांजे लाइ ऐं उहो एतिरो मज़ेदार सरप्राइज़ हूंदो जो तव्हां इंजॉय कंदा इंशाअल्लाह सो तव्हां सभिनीनि खे इहो ई चवणु चाहींदसि त अॼु जी ट्रांसमिशन बिल्कुलु बि मिस न कजो छो जो तव्हांखे तमामु घणी पसंदि अचण वारी आहे प्यारी किरत तव्हां ॿुधी हाफ़िज़ हामिद रज़ा जी आवाज़ में ऐं उनखां अलावा असां सां गॾु मुफ़्ती अल्लाह बख़्श कादरी साहब बि हिते मौजूदु आहिनि उन्हनि खे बि भली कार कंदासीं अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह कीअं आहियो ठीकु आहियो तबियत ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह शुक्र अल्लाह साईं तव्हां ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां अच्छा उनखां अलावा व्यूअर्स मां तव्हां सां गॾु कुझु शयूं शेयर करणु चाहींदमि त जीअं तव्हांखे ख़बर आहे त अॼु 18 अक्टूबर आहे अॼु खां 17 साल पहिरियां 2007 जो हिकिड़ो ॾींहुं ऐं उहो अहिड़ो ॾींहुं असां सभिनीनि सिंधियुनि जी ज़िंदगी में ऐं जेके बि उन पर्सनैलिटी जा मां चवंदी आहियां त जेका बि उहा आइडियल सभिनीनि जी अॼु बि आहे त जेके बि उन्हनि खे पसंदि कंदा आहिनि अॼु बि उन्हनि खे मिस कंदा आहिनि असां सभिनीनि जी ज़िंदगियुनि में उहो हिकिड़ो अहिड़ो ॾींहुं आयो हुयो जंहिं ते शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जॾहिं पाकिस्तान वापसि आयूं हुयूं जिला वतनी खां पोइ ऐं उन में उन्हनि ते जेको हिकिड़ो छा चइजे त हिकिड़ो अटैक कयो वियो हुयो ऐं उहो अहिड़ो अटैक हुयो जो उन टाइम सभिनीनि शायदि इहो ई सम्झो त अलाह ख़ैर करे लाइ छा थी वियो पर असां सभिनीनि दुआऊं कयूं उन टाइम हू बची वियूं ऐं असां सभई हमेशह उन जे लाइ दुआगो हूंदा हुआसीं पर शायदि उहो वक़्तु अहिड़ो हुयो जॾहिं इहो अटैक थियो हुयो ऐं सभिनीनि मूं समेत शायदि सभिनीनि दुआऊं कयूं त अलाह साईं इनखे बचाइजो अलाह साईं इनखे बचाइजो असांजी दुआऊं अॼु बि उन्हनि सां गॾु आहिनि ऐं असां हमेशह उन जे लाइ दुआगो रहंदा आहियूं सो उनखां अलावा अॼु असां वटि हिकिड़ो ॿियो बि ज़बरदस्त शख़्सियत आहे जंहिंखे असां विश कंदासीं बख़्शण मेहराणवी साहब उन्हनि जी बर्थडे आहे जेके पोइट बि आहिनि ब्रॉडकास्टर बि आहिनि कॉम्पेयर बि आहिनि ऐं होस्ट बि आहिनि सो मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे ऐं हमेशह आबाद हुजो उनखां अलावा डॉक्टर नजम अब्बासी साहब जेके फेमस राइटर आहिनि उन्हनि जी बि अॼु बर्थडे आहे
ऐं 1927 में जेको आहे उहे पैदा थिया हुआ नौशेरो फ़िरोज़ जे हिकु नंढे ॻोठ ख़ानवान में। ऐं उन खां अलावा अॼु उन्हनि जी फैमिली, उन्हनि जा परस्तार ऐं उन्हनि जा जेके बि दोस्त आहिनि उन्हनि जी बर्थडे सेलिब्रेट करे रहिया आहिनि। जेके कुझु किताब आहिनि उन्हनि जा फेमस जेके मां तव्हां सां शेयर करणु चाहींदसि। तूफ़ान जी तमन्ना, पत्थर ते लकीर, जेकी मुंहिंजे मन में, एॾो सूर सही बि, इहे कुझु फेमस किताब आहिनि जेके तव्हां, मूंखे उमेदु आहे अॼु बि तव्हां पढ़ंदा हूंदा। सो पंहिंजे प्रोग्राम जो त असां आगाज़ करे चुका आहियूं। असां सां गॾु मुफ़्ती साहब बि आहिनि ऐं उन्हनि खां पहिरियों सुवाल मां इहो करणु चाहींदसि त अलामा साहब इहो ॿुधायो त जुमे जो जेको ॾींहुं आहे, जुमे जी पहिरियां त असांखे फ़ज़ीलत ॿुधायो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जेके ॾींहं आहिनि पंहिंजे मुआशरे में जंहिंजा मुख़्तलिफ़ ज़ुबाननि में उनजा नाला रखिया विया आहिनि, त जुमे जो ॾींहं जो नालो जीअं अरबी में आहे, ईअं इन जो नालो पंहिंजी सिंधी ज़ुबान में बि जुमे जो ॾींहुं आहे, उर्दू में बि आहे, ॿिनि ज़ुबाननि में बि कुझु में जुमे जो नालो इस्तेमालु थिए थो। लेकिन हफ़्ते जे 7 ॾींहंनि मां हिकु योम सब्त, योमुल अहद अचे थो। योम सब्त यानी छंछर जे ॾींहं जो बि क़ुर पाक में ज़िक्र आहे ऐं जुमे जे ॾींहं जो बि क़ुर पाक में ज़िक्र आहे। त जंहिं शइ जो क़ुर पाक में ज़िक्र अची वञे यानी उनजी फ़ज़ीलत में, त उहा शइ क़ुर पाक जे ई करे उन जी फ़ज़ीलत वधी वेंदी आहे। ॿिया ॾींहं आहिनि उन्हनि ॾींहंनि जो नालो न आहे, उन जी एॾी अज़मत न आहे, पर जुमे जे ॾींहं जो जिथे अल्लाह रब्बुल आलमीन क़ुर पाक में उनजो ज़िक्र फ़रमायो आहे, ईअं पाण अलैहिस्सलातु वस्सलाम बि जुमे जे ॾींहं जी फ़ज़ीलत बयानु फ़रमाई। ख़ासि करे हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जुमे जे ॾींहं जे लाइ हिकु शइ इहा फ़रमाई त जुमे जे ॾींहं में हिकिड़ी अहिड़ी घड़ी आहे त उन घड़ी में जेको माण्हू जेकी बि दुआ घुरंदो उन जी दुआ रद्द न थींदी। हिकु हदीस पाक ई आहे। ॿी हदीस पाक आहे त हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमायो त जुमे जे ॾींहुं ऐं जुमे जी राति तव्हां मूं ते कसरत सां या घणे खां घणो दुरूद पाक पढ़ंदा करो। ऐं ॿी हदीस पाक में ईअं बि आहे त ॿिनि ॾींहंनि में जेको तव्हां मूं ते दुरूद पाक पढ़ंदा हो त उहो दुरूद पाक फ़रिश्ता मुंहिंजी दरबार में खणी ईंदा आहिनि। लेकिन जेको तव्हां जुमे जे ॾींहुं ऐं जुमे जी राति मूं ते दुरूद पाक पढ़ो था त उहो दुरूद पाक मां पाण ॿुधंदो आहियां। इन्हनि ॿिन्हिनि हदीसनि ऐं क़ुर पाक जे आयत जे वास्ते सां जुमे जे ॾींहं जी फ़ज़ीलत नुमाया थी वञे थी। सही। जुमे जी जिथे जुमे जो ॾींहं जो नालो मां ज़िक्र कयो त ईअं क़ुर पाक में हिकु पूरी सूरत आहे जंहिंजो नालो ई सूरह जुमा आहे। त इहो जुमा जो नाले जे हिसाब सां बि इन सूरत जो इन जो ॾींहं जो अज़मत ऐं उनजो वक़ार ऐं शान वधी आयो। ऐं ॿी शइ इहा त हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जुमा जे ॾिहाड़े ते ख़ासि तौर ते, हूअं त हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़िंदगी मुबारक जेके इबादात में आहे त उहो कंहिं ॿिए नबी बि अहिड़ी इबादतूं न कयूं, पर पाण अलैहिस्सलातु वस्सलाम जुमे जे ख़ासि इन अज़मत ऐं बरकतनि जे करे पाण अलैहिस्सलातु वस्सलाम मुख़्तलिफ़ इबादतूं कंदा ऐं घणे खां घणे करण जी कोशिशि फ़रमाईंदा। ऐं हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पाण इहे अमल ख़ैर यानी भला अमल करे पंहिंजे सहाबाए किराम खे ऐं पंहिंजे अहल बैत अतहार खे ऐं पंहिंजी उम्मत खे इन तरफ़ रग़बत ॾियारींदा त हिन ॾींहं खे तव्हां आम न सम्झो, बल्कि हिकु हदीस पाक में ईंदो आहे त सैयदुल अय्याम यानी हर शइ जो जीअं सरदार थींदा आहिनि, वॾा थींदा आहिनि, अज़मत वारा थींदा आहिनि, हफ़्ते जा जेतिरा बि ॾींहं आहिनि हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमायो त जुमे जो ॾींहुं बाक़ी ॿिनि ॾींहंनि जो सरदार ॾींहुं आहे। त इन जी अज़मत ऐं रिफ़त आहे। हाणे जेकॾहिं इन ॾींहं जी जुमे जी फ़ज़ीलत बि आहे, शान बि आहे, पोइ असांखे छा करणु घुरिजे? असांखे इन ॾींहं जो ख़ासि तौर ते जिते फ़ज़ीलत बयानु थी आहे, असांखे इन जो अदब करणु घुरिजे, एहतराम करणु घुरिजे। मतिलबु त इन ॾींहं में जिथे असां ॿियूं इबादतूं न कंदा आहियूं त हिन जी फ़ज़ीलत साम्हूं रखी असां इबादतूं कयूं। ऐं ॿिनि ॾींहंनि में जेके असांखां तबियतनि या आदतनि जेके असांखो गुनाह थी वेंदा आहिनि, ग़लतियूं थी वेंदियूं, त हिन में इन ॾींहं जे शान ऐं मर्तबे खे साम्हूं रखी करे असां उन्हनि खे छॾे ॾियूं।
त भई वॾो अज़मत वारो ॾींहुं आहे। बेशक। छो त हाणे जी वजह छा आहे? वजह इहा आहे त तव्हां जेकॾहिं कंहिं अज़ीम जॻह या अज़ीम वक़्त जी क़दुरु कंदव त पोइ अल्लाह ताला तव्हांजी क़दुरु बि वधाईंदो। माशाअल्लाह। ऐं जेकॾहिं तव्हां उन ॾींहं जी क़दुरु नथा करो त पोइ या उन मकान जी क़दुरु नथा करो त पोइ उन में छा थींदो? त उन में अल्लाह ताला तव्हांजी क़दुरु वधाए छॾींदो। उन जी हिकिड़ी मां मिसाल ॾियां, मस्जिद हिकिड़ी जॻह ते ठहियलु हूंदी आहे, ज़मीन जे टुकड़े ते, उन में इबादत करणु ॿिनि जॻहनि ते इबादत करण खां वधीक सवाबु आहे। ऐं ॿियो गुनाह ॿी जॻह ते करणु उन जो गुनाह आहे, लेकिन मस्जिद में वेही करे गुनाह करणु, कूड़ ॻाल्हाइणु, गिला करणु या करणु इहो वधीक गुनाह। ईअं वरी हो त मकान आहे, ईअं हिकु ज़मान यानी ॾींहुं जुमे जो आहे, जुमे जे ॾींहुं ॿियूं इबादतूं करणु उनजो ईअं ई वधीक सवाबु मिलंदो आहे। ऐं जुमे जे ॾींहुं गुनाह करणु वरी वधीक गुनाह मिलंदो। त इन करे जुमे जे ॾींहं जो जेको शान ऐं मर्तबो आहे उन खे मद्देनज़र रखी करे असांखे सोचणो आहे त असां कमु कहिड़ा कयूं जेको इन जे लाइक़ु हुजनि। त भले खां भला वधीक कमु कया वञनि ऐं ग़लति कमनि करो। सही, ज़बरदस्त। असां सां गॾु हाफ़िज़ हामिद रज़ा बि हिते मौजूदु आहे। हींअर मां उन्हनि खे दावत ॾियणु चाहींदमि। कोई मिसल मुस्तफ़ा का कभी था न है न होगा, किसी और का ये रुतबा कभी था न है न होगा, किसी और का ये रुतबा। किसी वहम ने सदा दी, कोई आपका मुमासिल, किसी वहम ने सदा दी, कोई आप का मुमासिल, तो यकीन पुकार उठा कभी था ना है ना होगा, तो यकीन पुकार उठा कभी था ना है ना होगा, ना होगा कभी था ना है ना होगा, किसी और का ये रुतबा। और मेरे दामने तलब को है उन्हीं के दर से निस्बत, किसी और दर से रिश्ता कभी था ना है ना होगा, किसी और का ये रुतबा। और उन्हें खल्क कर के नाज़ा, उन्हें खल्क कर के नाज़ा हुआ खुद ही दस्ते कुदरत, कोई शाहकार ऐसा कभी था ना है ना होगा, ना होगा कभी था ना है ना होगा, किसी और का ये रुतबा। यही बोले सिदरा वाले चमने जहाँ के थाले, सभी मैंने छान डाले, तेरे पाए का न पाया, तुझे यक ने यक बनाया, तुझे यक ने यक बनाया, कभी था न है न होगा,
कोई मिसल मुस्तफ़ा का। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुफ्ती साहब इहो ॿुधायो असांखे त जुमे जे ॾींहुं कारोबार जा कहिड़ा अहकामात आहिनि? ॾिसो, अहकामात बिज़नेस तिजारत बे जे लाइ या न हलाल तरीक़े जे लाइ त 24 कलाक आहिनि, लेकिन बिज़नेस बे तिजारत पाण चऊं त इन जो करण जा कुझु मक़ासिद हूंदा आहिनि। त अल्लाह रब्बुल आलमीन हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके असां उम्मतियुनि ते बिज़नेस करण जो लाइ को ॾींहुं मुक़ररु नाहे कयो, न ई को वक़्तु मुक़ररु कयो आहे। जेको सूरह जुमा में अल्लाह रब्बुल आलमीन 2 हुकुम ॾिना आहिनि। या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा नूदिया लिस्सलाति मिन यौमिल जुमुअति फसअू इला ज़िक्रिल्लाह वज़रुल बै। ए ईमान वारो, जॾहिं जुमे जे ॾींहुं अज़ान ॿुधो, अज़ान ॾिनी वञे, पोइ तव्हां 2 कम कयो। यानी हिकिड़ो, तव्हां अल्लाह ताला जे फ़र्ज़ अदा करण या नमाज़ जुमा अदा करण जे लाइ अचो। ॿियो आहे जेको तव्हां कारोबार कयो पिया उन खे छॾे ॾियो। सही। हाणे इहो थिए थो, इन आयत मूं इहो मालूम थिए थो त जुमे नमाज़ खां पहिरियां कमु करणु मना न आहे ऐं कमु कयो। दुकान आहे, ॿियो कारोबार आहे, ड्यूटी आहे, तव्हां उहो कमु कंदा रहो, पर जॾहिं आज़ान मिले त पोइ तव्हां पंहिंजे कम खे बंदि करो, मौक़ूफ़ कयो, थोरी देरि जे लाइ उनखे छॾे ॾियो। त वरी अॻिते बि आहे, जॾहिं तव्हां नमाज़ खां पढ़ी फ़ारिग़ थी वञो, फ़ंतशिरू फ़िल अर्द, ज़मीन में फैलिजी वञो, अल्लाह ताला जे रिज़्क़ खे, अल्लाह ताला जे नेमतनि खे वञी हासिलु कयो। यानी नमाज़ वारे दौरानीअ में उन टाइम तव्हां कारोबार न कयो, उन टाइम मना आहे। सही। बाक़ी उन खां अॻु में ऐं उन खां बाद में कारोबार जेकॾहिं तव्हां पंहिंजे रिज़्क़ हलाल जे लाइ कयो था त उते तव्हां जिते रिज़्क़ हलाल आहे उन सां गॾोगॾु इहा इबादत बि आहे, त तव्हां इन इबादत में मशगूल रहो। पर जॾहिं हिकिड़ी ॿी इबादत जो वक़्तु अची वियो आहे त पोइ उन खे तव्हां छॾे ॾियो। त हाणे ॿी शइ इहा आहे त कारोबार उहो उन जो पंहिंजो आहे या ॿिए जो आहे। जेकॾहिं उन जो पंहिंजो आहे त उनखे हर हाल में छॾिणो आहे। जेकॾहिं ॿिए वटि कंहिं जॉब करे थो त उते जेको आहे, हाणे हे फ़र्ज़ नमाज़ आहे त उन खे बि छॾे करे नमाज़ अदा करणी आहे। छो? जेकॾहिं उहो चए थो अचे नमाज़ ते वेंदे त मां उन जी या त तुंहिंजी तनख़्वाह कटींदुमि, या तोखे मां पंहिंजे ऑफिस मां कढी छॾींदुमि, या तोखे जॉब खां हटाए छॾींदुमि। त उन सूरत में बि हुन खे कारोबार खे छॾिणो आहे, लेकिन नमाज खे न आहे छॾिणो। सही। यानी ड्यूटी खे छॾे ॾियणो आहे हिन खे, छो त रिज़्क़ जो ज़िम्मेदार अल्लाह तबारक व तआला, वल्लाहु ख़ैरुर राज़िक़ीन, अल्लाह ताला बहितरीन रिज़्क़। पर ॻाल्हि इहा आहे, जॾहिं तव्हां ॿिए सां तव्हांजो ताल्लुक़ु आहे त ईअं न आहे त उन जो जंहिंमहिल वक़्तु अचे तव्हां नमाज़ जे लाइ उनजो कारोबार खे छॾे करे वञा हलो, उनजो मतिलबु इहो न ईअं कंहिंजे हवाले ई न कयो या तालो ई न हणो दुकान खे, इहो न आहे। उनखे पहिरीं ॿुधाए छॾियो या उन जी ज़िम्मेवारी पाण खणी उनखे अहिड़े तरीक़े करो ताकी उन जी शइ जेकी आहे महफ़ूज़ बि रहे, उनखे कंहिं क़िस्म जो नुक़सानु न थिए। ॿी शइ इहा आहे त हाणे हिकिड़ी नमाज़ थिए थी, उते तव्हां पंहिंजे ऑफिस में पढ़ी सघो था, दुकान में पढ़ी सघो था, पंहिंजी जॻह में बि पढ़ी सघो था, लेकिन नमाज़ जुमा जे लाइ तव्हांखे मस्जिद वञणु लाज़िम आहे। छो त जुमे जी नमाज़ घर में न थींदी, ऑफिस में न थींदी, त इन करे इहा नमाज़ अदा करण जे लाइ तव्हांखे होॾे वञो। हाणे ॿी शइ, हाणे 2 शयूं अचनि थियूं, हिकु अल्लाह ताला जो फ़र्ज़ु यानी नमाज़ जुमा। जेकॾहिं तव्हां ॿिए वटि मुलाज़िम आहियो त हिकिड़ो उन जो बि हक़ु आहे तव्हां ते, त उन जो बि हक़ु। हाणे जॾहिं 2 हक़ अचनि था त तव्हां अल्लाह ताला जे हक़ खे तरजीह ॾेई करे, उन खे अहमियत ॾेई करे तव्हां उहा अदा कयो। सही, ज़बरदस्त। जी जी। अच्छा, हिन में इहे जेके जुमे जे ॾींहुं घणा माण्हू वरी कारोबार न कंदा आहिनि, लेकिन इहो कारोबार करणु छा उनजे लाइ सही आहे न सही, इहो शरीयत में उन जॾहिं मना न आहे। बल्कि जेकॾहिं इहो जुमे जे ॾींहुं कारोबार नथो करे छॾे ॾिए थो त मां सम्झां थो त इहो ग़लति आहे। सही। छो? रिज़्क़ हलाल आहे, तव्हां पाण जॾहिं तव्हां कमाईंदो त उहो तव्हां पंहिंजी जान ते बि ख़र्चु कंदो, तव्हांजा जेके मुलाज़िम आहिनि उन ते बि ख़र्चु कंदो,
तव्हां पंहिंजी फैमिली ते बि ख़र्चु कंदो ऐं उन्ही खां वधि इहो आहे तव्हां पंहिंजो हिकु वक़्तु ज़ाया करण जे बजाए त तव्हां उन जेकी इनकम थींदी उहो तव्हां ग़रीबनि माण्हुनि जी मदद करे सघो था, परिवारनि जी मदद करे सघो। ज़बरदस्त, वॾी महिरबानी अलामा साहब, आपका भी बहुत शुक्रिया। ऐं हींअर ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ जेको आहे तव्हांजे लाइ हिकिड़ो सरप्राइज़ आहे, जल्दी हाज़िर था थियूं।